ही प्रोजेक्ट असांजो सोशल डेवलपमेंट ऑर्गेनाइजेशन एसडीओ जे अंडर में असां अॻु में बि हिकिड़ो कंप्यूटर कोर्स जो शुरू कयो हुयो जेको काफ़ी टाइम ताईं हलियो ऐं ॿ टे बैचिस हुन मां निकितियूं जंहिंमें असां सिंपल पंहिंजो या MS ऑफिस वग़ैरह ताकी छोकिरनि खे जेका इनिशियली लर्निंग आहे कंप्यूटर जी उहा थिए। उन में असां ॿ टे बैचिस करण खां पोइ असां सोचियो त असां इन कंप्यूटर जी दुनिया IT जी दुनिया अलाए किथे वञी पहुती आहे। असांजा ॿार अञा MS ऑफिस जे ई इन सर्किल में पिया घुमनि। इन करे असां हिनखे हिकिड़ो एडवांस तरीक़ेकार अपनायोसीं ऐं हिनखे अपग्रेड सेंटर खे करण जे लाइ असां हिन में ताकी आर्टिफिशियल इंटेलिजेंस AI ऐं फ्रीलांसिंग वग़ैरह जो कोर्स करायूं ताकी ॿारनि खे जेका असां कॉम्पीट करायूं दुनिया जी लेवल में ताकी ॿार IT जा ई कोर्स कनि, फ्रीलांसिंग जा कोर्स कनि ऐं उन खां सवाइ आर्टिफिशियल हाणे सॼी दुनिया AI ते पई वञे। ये गूगल शूगल हाणे इहे सभु ख़तमु थी करे सॼी दुनिया हाणे AI ते पई वञे। असांजो ॿार MS ऑफिस में फाथो पियो हुजे, दुनिया वञे पई गूगल ॾांहुं छॾे करे AI ॾांहुं। त असांजो इहो ई मक़सदु आहे त ॿारनि खे असां थोरो एडवांस कोर्सिस करायूं। तंहिंजे करे असां ही एडवांस कोर्सिस जो सेंटर शुरू कयोसीं जंहिंमें AI ऐं फ्रीलांसिंग जा इन में सभ खां वॾो फ़ाइदो इहो थींदो त ॿार छोकिरा ऐं छोकिरियूं ॿिन्हिनि जे लाइ असां इहा प्रोविज़न रखियो आहे ताकी छोकिरनि सां गॾु छोकिरियूं बि इहो कोर्सिस करे सघनि। इन में ॿारनि जे लाइ इहो एडवांटेज इहो आहे त जेकॾहिं 8-9 ॿार जो क्लास जो शागिर्द बि जेकॾहिं अची इहे कोर्सिस कंदो ऐं इहो उन सां पढ़ाई सां गॾोगॾु उन पढ़ाई ते कोई हर्ज कोन थींदो। पढ़ाई सां गॾोगॾु इहो कोर्सिस करण खां पोइ हू अर्निंग शुरू करे छॾींदो इंशाअल्लाह ताला। इहा हिन में जेको आहे सो बाक़ाइदा मुंहिंजो ॿारु नंढो आहे अञा मैट्रिक में ई मस पहुतो आहे त पढ़ाई बि पियो करे, पढ़ाई जो ख़र्च पियो कढे, प्लस हू माउ पीउ जी सपोर्ट पियो करे। त मुंहिंजे ख़्याल में इहो तमामु हिकिड़ो असां बहितर क़दम खयो आहे एसडीओ जे तरफ़ां ऐं मुंहिंजी अपील आहे असांजे तमामु सराउंडिंग जेके बि क़ौमूं आहिनि, सिर्फ़ु न त को मेमण पर इन में जेके बि असांजे सराउंडिंग में क़ौमूं रहनि थियूं, ख़ासि कली हुजनि, इन में असांजा भरोई हुजनि, ॼामोट हुजनि, मल्हाह हुजनि, बापड़ा हुजनि, ज़रगर हुजनि, जेतिरियूं क़ौमूं हिते असांजे फर्ज़गरदाई में रहनि थियूं उन्हनि जे माइटनि सां, उन्हनि माण्हुनि सां, उन्हनि जे ॿारनि सां मुंहिंजी इहा अपील आहे त हीअ असां सेंटर खोलियो आहे नो लॉस नो प्रॉफिट ते। हिन में असां एतिरो सिर्फ़ु सिंपल चार्जिस वठंदासीं जंहिं मां हितां जी सिर्फ़ु मेंटेनेंस जेका टीचर जी का सैलरी आहे सिर्फ़ु उहा निकिरे, ॿियो को बि असांखे हिन मां कमाइण जो कोन्हे। हिन मां असांजा ॿार जॾहिं सिखी निकिरंदा नो लॉस नो प्रॉफिट आहे ऐं जॾहिं सिखी निकिरंदा त इंशाअल्लाह ताला जॾहिं इहो माइटनि खे तॾहिं नज़र ईंदो जॾहिं ॿार अर्निंग करे माइटनि खे पैसा हथ में ॾींदा। हाणे जेकॾहिं हिकिड़ो सिंपली प्रोग्राम में ॿारु वञे थो ऐं फ्रीलांसिंग में हू स्टार्ट वठे थो, उनखे जेकॾहिं $1 $2 जेकॾहिं हुनजी अर्निंग थियणु शुरू थींदी त ॿार खे अल्टीमेटली शौक़ु थींदो कि यार मुंहिंजी त हिते कमाई पई थिए त मां छो न कयां। अच्छा, इन में इहो न आहे त का हीअ जुआ आहे, माण्हू सम्झंदा अलाए जुआ त न आहे जो हीअ अर्निंग पई थिए, पर हीअ जुआ न आहे, हीअ हिकिड़ी लर्निंग आहे, हीअ हिकिड़ो बिज़नेस आहे, हिकिड़ो कारोबार आहे। ॿारु पढ़ाईअ सां गॾु हिकिड़ो नंढो ॿारु जेको 13, 14, 15 सालनि जो ॿारु उहो हिते पढ़ाई सां गॾोगॾु पंहिंजो बिज़नेस करे सघे थो, पंहिंजो कारोबार हलाए सघे थो। हीअ हिकिड़ो कारोबार जो तरीक़ेकार आहे। तंहिंजे करे लिहाज़ा मुंहिंजी अपील आहे सभिनी सां त वधि में वधि ॿार हिते दाख़िल थियो। असां वटि तमामु सुठो स्पेस आहे, असांजी कंप्यूटर बाक़ाइदा एडवांस कंप्यूटर लैब आहे, असां वटि लैपटॉप्स आहिनि, असां वटि हिते बिजली जो को बि इशू कोन्हे को, असांजा पंहिंजा सोलर लॻल आहिनि ऐं असां वटि जेंट्स के मेल खां अलावा असां वटि हिकिड़ी लेडी टीचर बि आहे ताकी असांजूं वधि में वधि नियाणियूं असांजी ॾियूं ॿचा भेणूं अचनि, पुट अचनि असांजा, उहे नियाणियुनि खे बि असां हिकिड़ी टीचर नियाणियुनि जे लाइ अलॻि सेपरेट रखी आहे ताकी हिते मेल जी बॉइज़ जी क्लास अलॻि थी वञे ऐं गर्ल्स जी क्लास अलॻि थी वञे। असां वटि हिकिड़ी टीचर गर्ल्स में आहे, उहा इंशाअल्लाह ताला हाणे जीअं ई असांजूं गर्ल्स वधियूं त असां क्लास गर्ल्स जो शुरू कंदासीं ऐं इहो वधि में वधि असांजो शौक़ु आहे। असांजो हिकिड़ो एसडीओ जो मिशन आहे त असां माण्हुनि खे, असांजे हितां जे ॿारनि खे वधि में वधि असां जेको आहे सो त सुठी तालीम बि ॾियूं ऐं उन्हनि खे सुठे कारोबार कराइण जा असां टैक्स ॾियूं ताकी हू उन टैक्स मां कारोबार बि करे सघे, अर्निंग बि करे सघे।